असां ख़बर शेयर कयूं सोबतपुर में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग 3 ॼणा क़तल। खालाणी में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थियो। फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सोबतपुर में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। ज़मीनी तकरार सां झेड़ो थियो आहे। फायरिंग दौरान 3 ॼणा मारिजी विया। खालाणी में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थी पियो। धुरियुनि में फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। सोबतपुर में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग 3 ॼणा क़तल। खालाणी में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थी पियो। धुरियुनि में फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद थी वयूं। अवां खे आगाह कंदासीं। सोबतपुर में ज़मीनी तकरार सां खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। फायरिंग की ॾेवड़ दौरान 3 ॼणा मारिजी विया। असां ख़बर शेयर कयूं पिया। सोबतपुर में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग 3 ॼणा क़तल। खालाणी में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थी पियो। धुरियुनि में फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सोबतपुर में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया आहिनि। सोबतपुर के इलाइक़े खालाणी में खोसा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थियो। फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। अपडेट कयो खे सोबतपुर में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग 3 ॼणा क़तल। खालाणी में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार सां झेड़ो थी पियो। धुरियुनि में फायरिंग के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया। धुरियूं मोर्चा बंद।